वालेकुम दोस्तों, काफ़ी अरसे खां पोइ मुलाक़ात थी आहे। उनजी वजह बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। फॉर दोज़ हू डू नॉट अंडरस्टैंड द लैंग्वेज, प्लीज़ कॉन्टेक्ट मी, सो आई विल कैच यू अप ऑन द ऑल द डिटेल्स। सो दोस्तों, एतिरा ॾींहं ग़ाइब रहण जूं ॿ वजूहात हुयूं। हिकु त मसरूफ़ियात कुझु वधीक हुयूं, ऐं ॿी ॻाल्हि इहा त मूं एनालाइज़ पे कयो त मूं इहो मुशाहिदो कयो पिए त 5 वीडियोज़ जेके मूं ठाहियूं उन्हनि जो रिस्पॉन्स छा थो अचे। पहिरीं त इहो क्लियर कयां त ही लैंडस्केप में इन करे ठाहियां पियो जो वीडियो हाणे यूट्यूब ते बि रखां थो, इन करे लैंडस्केप में ज़रा बहितर वीडियो ठहंदी आहे। हाणे मेन टॉपिक ते अचूं था त मक़सदु एब्सेंस या नागे जी इहा हुई त ॾिसूं त जेके 5 वीडियोज़ पहिरीं ठाहियमि उन्हनि जो रिस्पॉन्स छा थो अचे। हक़ीक़त इहा आहे त रिस्पॉन्स तमामु सुठो आयो। कई अहिड़ा दोस्त जिन्हनि सां कई सालनि खां राब्तो मुनक़ता हुयो, राब्तो न थियो उन्हनि सां राब्तो थियो, उन्हनि ॾाढी पज़ीराई कई, उन्हनि जी महिरबानी। उहे दोस्त जे ॾिसनि था त उन्हनि खे ख़बर हूंदी उहे दोस्त कहिड़ा आहिनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। काफ़ी नया दोस्त बि ठहिया। कुझु शयूं आहिनि जेके इन बारे में तव्हां सां डिस्कस करण पिया चाहियां। अॼु थोरी वीडियो टिघी थी वेंदी, पर का ॻाल्हि न आहे, ॾिसंदव त तव्हांजी मर्ज़ी। हाणे असां वटि मूं हिकिड़ी शइ नोट कई, सिर्फ़ु हिन 5 वीडियोज़ जे अंदरि तक़रीबन जेतिरी बि मूंखे हिन में जेतिरो बि जेको मूंखे रिस्पॉन्स मिलियो हिन में तक़रीबन खणा करे हुन में मुंहिंजा जेको हल्क अहबाब हुयो, मुंहिंजा जेके दोस्त यार हुया, जिन्हनि सां पहिरीं कॾहिं राब्तो न बि थियो हुयो, अफ़सोस चइजे या ख़ौफ़ जी ॻाल्हि चइजे हुनखे, त हुन में असांजा जेके सिंधी बिरादर हुया उहे तक़रीबन 30 सालनि खां वधीक एज जा हुया। मूंखे तमामु घटि अहिड़ा दोस्त मिलिया असांजी सिंधी बिरादर में, छो जो मां ही सिंधी में इन करे ठाहियां थो, छो जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त मां पंहिंजी जेकी यूथ आहे सिंध जी उनखे टारगेट करे सघां। मूं पहिरीं वीडियो में इहो चयो त मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे न अचे त मुंहिंजा अल्फाज़ तव्हांखे सम्झ में अचणु खपनि। ॻाल्हि किथे न किथे अची सम्झ में अची वेंदी, कंहिं हिकिड़े खे बि सम्झ में आई त मुंहिंजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि। हाणे इहा ख़ौफ़ जी या अफ़सोस जी ॻाल्हि छो आहे? ॾिसो, असां वटि हिननि वीडियोज़ ठाहिण जो मक़सदु इहो न आहे त असां सॼो सिंध जेको आहे सो खणी ऐं फ्रीलांसिंग ॾे हलिया वञूं। न, इहो मक़सदु न आहे। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे माइंड सेट खे चेंज कयूं, असां पंहिंजी ज़हनी सोच खे चेंज कयूं। उहा असांजी सोच ईअं चेंज थींदी जेसि तक असां पंहिंजे दाइरे खां, पंहिंजे खूह खां, पंहिंजे हिकु डिस्ट्रिक्ट खां या पंहिंजे ज़िले खां ॿाहिरि न निकिरंदासीं, पंहिंजे कंफर्ट ज़ोन खां ॿाहिरि न निकिरंदासीं, पंहिंजी सहूलियात खां ॿाहिरि न निकिरंदासीं, माण्हू छा चवंदा इन खां ॿाहिरि न निकिरंदासीं। जेसि तक असां इन खां ॿाहिरि न निकिरंदासीं असां कुझु अचीव नथा करे सघूं। फेल थियण जो जेको ख़ौफ़ असांजी ज़िंदगी में बचपन खां विहारियो वियो आहे उहो तमामु ख़राबु आहे, उहो तमामु नुक़सानदेह आहे। कामयाबु उहो ई थींदो आहे जेको फेल थींदो आहे। ज़िंदगी में को अहिड़ो माण्हू न आहे जेको सिर्फ़ु कामयाबु थियो हुजे। मूंखे त न आहे ख़बर, शायदि तव्हांखे ख़बर हुजे त ॿुधाइजो मूंखे। कामयाबु उहो ई थींदो आहे जेको फेल थींदो आहे। फेल थींदो त कामयाबु थींदो। अलाह साईं हिकिड़ी लिमिट रखियल आहे तव्हांजे लाइ त एतिरे चकर तव्हां फेल थींदो। कामयाबु सिर्फ़ु हिकिड़ी दफ़ा थियणो आहे तव्हांखे। हाणे तव्हां पंहिंजे खूह में कीअं ॿाहिरि निकिरंदो? तव्हांखे आउं हिकिड़ी मिसाल ॾियां थो। तव्हां एजुकेशन हासिलु कयो था,
माशाल्लाह पंहिंजे ॻोठ में शहर में रहो था। जेके कराची हैदराबाद में रहनि था उन्हनि जे लाइ सहूलियतूं अवेलेबल आहिनि। जेके असांजा इंटीरियर सिंध में रहनि था उहे छा था कनि, इंटरमीडिएट पास कयूं, हुन खां पोइ मेरान यूनिवर्सिटी में, लम्स में ऐं सिंध यूनिवर्सिटी में, हिते छो था वञनि? वञिणो थो पए न ॿाहिरि एजुकेशन हासिलु करण जे लाइ, निकिरणो थो पए, तकलीफ़ सहणी थी पए, परेशान थियणो थो पए। त तव्हां पंहिंजे स्किल खे डेवलप करण लाइ तकलीफ़ छो नथा तकलीफ़ बर्दाश्त कयो। अॼु जी वीडियो में मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी शइ जो जवाबु ॾिजो। जेतिरा बि मुंहिंजा दोस्त आहिनि जिन्हनि इंटरमीडिएट पास कयो, ॾिसो स्किल उहो हूंदो आहे जेको तव्हांखे ॿियनि खां अलॻि करे, हुनर उहो हूंदो आहे जेको ॿियनि खां तव्हांखे अलॻि करे। तव्हां हिकिड़े मोटर ठाहिण वारे खे हिकिड़े राज़े सां कंपेयर नथा करे सघो। इंग्लिश लिखणु पढ़णु सम्झणु, उर्दू लिखणु पढ़णु, सिंधी लिखणु पढ़णु सम्झणु, इहो को हुनर न आहे। इहे बेसिक ज़रूरतूं आहिनि तव्हां जूं। इन्हनि खां सवाइ तव्हांजो अॼुकल्ह जी दुनिया में गुज़ारो नथो हली सघे। इन खां अलावा तव्हां वटि स्किल छा आहे, हुनर छा आहे तव्हां वटि? जेके जेके दोस्त इंटरमीडिएट पास आहिनि, जिन्हनि इंटर पास करे छॾियो आहे, जेके मुंहिंजा बुज़ुर्ग दोस्त आहिनि, जेके मुंहिंजा सीनियर दोस्त आहिनि, मूंखे इहो ॿुधाइनि त तव्हां इन एजुकेशन जे प्रोसेस में, जिन्हनि मास्टर्स कयो, जिन्हनि MBA कयो, जिन्हनि BCom कयो, जिन्हनि बैचलर्स कयो, मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाइजो त तव्हां जे एजुकेशन जे प्रोसेस में तव्हां कहिड़ो हुनर हासिलु कयो। जे तव्हां ज़िंदगी जो को हुनर हासिलु कयो त उहो तव्हां धिका खाई हासिलु कयो हूंदो, उहो तव्हां एजुकेशन जे प्रोसेस मां हासिलु न कयो हूंदो। तव्हां मूंखे उहो हुनर ॿुधाइजो जेको तव्हां यूनिवर्सिटी में या जेको तव्हां कॉलेज में एडमिशन वठी उन एजुकेशन जे प्रोसेस में पंहिंजे सिलेबस जे थ्रू हुनर हासिलु कयो। मूंखे उहो कमेंट सेक्शन में ॿुधाइजो, डिस्कस कंदासीं। ऐं ग़लति थी सघां थो, ऐं सही न आहियां, मूंखे ॿुधाइजो, डिस्कस कंदासीं, एक्सप्लोर कंदासीं गॾिजी वञ करे। इहो हुयो लुबे लबाब जी वीडियो जो। ख़ौफ़ ऐं अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त असांजी यूथ अञा जागी न आहे। असांजी यूथ खे सिर्फ़ु पैसा ॾिसण में था अचनि, असांजी यूथ खे शॉर्टकट ॾिसण में था अचनि। असांजा जेके नौजवान आहिनि उहे चाहिनि था त असां शाम जो को कमु स्टार्ट कयूं ऐं सुभाणे असांखे हुन में रिज़ल्ट मिलणु लॻे। ईअं न आहे अदा, कंहिंखे बि दुनिया में ईअं रिज़ल्ट न आहे मिलियो। वञी सर्च करे ॾिसो मार्क ज़करबर्ग खे, बिल गेट्स खे, इलान मस्क खे, कंहिंखे बि ईअं रिज़ल्ट न आहे मिलियो। ही त वॾा नाला आहिनि, तव्हां पाकिस्तान जा नाला सर्च करे वठो। जेके नाला आऊं तव्हांखे ॿुधायां थो, हिशाम सरवर, आज़ाद चायवाला, सनी अली, अशरफ चौधरी, ये वॾा वॾा नाला आहिनि पाकिस्तान जा, जेके ऑनलाइन जी दुनिया सां राब्ते में आहिनि। हिकिड़े ॾींहं में हिननि खे फ़ाइदो या हिकिड़े ॾींहं में हिननि खे कामयाबी न आहे। इन करे चवां थो त अॼु महिनत कंदव त अॻिते हली तव्हांखे उन जो फ़ाइदो मिलंदो। फ़ाइदो तव्हांखे मिलंदो, कंहिं ॿिए खे न मिलंदो। तव्हांजो हुनर, तव्हांजो इल्मु तव्हां वटि रहंदो, जेतिरो ॿिए खे ॾींदव ओतिरो वधंदो। इल्मु उहा शइ आहे, जेतिरी फैलाईंदव ओतिरो वधंदो। पाण वटि रखण सां इल्मु कॾहिं बि नथो वधे। इल्म खे जेतिरो फैलाईंदो, इल्मु जेतिरो ॿियनि में बांटींदो, ओतिरो तव्हां वटि वधंदो। ख़ुदि ब ख़ुदि तव्हांजे दिलि में, ख़ुदि ब ख़ुदि तव्हांजे अंदरि मां आवाज़ु निकिरंदी त मूं हीअ शइ ॾेई छॾी आहे, हाणे मूंखे नई शइ सिखणु घुरिजे। तव्हां पाण सिखंदो, ऐं जंहिं ॾींहुं तव्हांखे पाण सिखण जो हुनर मिली वियो न,
उन्हीं नी तव्हांखे केरु रोके नथो सघे। दोस्तों वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।